बे पासे अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध काबीना कणक जो इमदादी अघु 2000 रुपया फ़ी मण मुक़ररु करे छॾियो आहे। कणक ख़रीदारी जो हदफ़ 1.4 MM टन मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध काबीना कणक जो इमदादी अघु 2000 रुपया फ़ी मण मुक़ररु करे छॾियो आहे। कणक ख़रीदारी जो हदफ़ 1.4 MM टन मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जे इजलास दौरान कणक ज़ख़ीरो करण वारा वफ़ाक़ी हुकूमत जा इल्ज़ाम रद्द कया विया आहिनि। सिंध काबीना चयो आहे त वफ़ाक़ी सरकार पंजाब में कणक गुम थियण जो इल्ज़ाम सिंध सरकार मथां न लॻाए। इन हवाले सां राब्तो कयो आहे कराची में आवाज़ TV जे रिपोर्टर गाज़ी झंडीर सां। जी गाज़ी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? से मुराद अली शाह जी सदारत हेठि थी रहियो आहे, जंहिंते मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि जेके अॼु सिंध काबीना जे इजलास में ज़ेर गौर आहिनि। ख़ासि तौर ते तालीम खाते अंदरि ख़ाली पियल 37,000 मुख़्तलिफ़ आसामियुनि जे लाइ बि अॼु सिंध काबीना जे इजलास में गौर वीचार कयो वियो आहे। ऐं जो कि इजलास में इहो तय थियो आहे त तालीम खाते जूं जेके भर्तियूं हुजूं, टीचिंग ऐं नॉन टीचिंग स्टाफ, उनजी पॉलिसी मुरतब कई वेंदी 2021 जे नाले सां। अॼु उहा रिपोर्ट पिणु पेश कई वई जेका काबीना जे तरफ़ां हिन हवाले सां कमेटी जो बि उन सिफारिश कई आहे त स्कूल प्राइमरी स्कूल टीचर BPS 9 जेको उनजो ग्रेड हुयो, हाणे उनखे अपग्रेड करे 14 ग्रेड ॾिनो वेंदो, जॾहिं त PhD जेको उस्ताद भर्ती थींदा उनजी क़ाबिलियत एस्मा घटि ग्रेजुएशन 2nd डिवीज़न में हुअणु घुरिजे। ऐं PhD टीचर्स जेको समूरो उनजो अरसो आहे उहो पंहिंजे प्राइमरी स्कूलनि वारी सर्विस में ई गुज़ारींदा। अॼु के इजलास दौरान वॾे वज़ीर जी मंज़ूरी तहत सिंध काबीना जो तय कयो आहे जेका उस्तादनि जी भर्ती थींदी उन जा जेके मयार ऐं मापा हूंदा उहे तय कया विया आहिनि। जॾहिं अॼु इजलास दौरान कणक जे हवाले सां पिणु अहम फ़ैसिला कया विया आहिनि। सिंध काबीना खे ॿुधायो वियो आहे त असांजी सरकार सिंध सूबे ते कणक जी चोरी जो इल्ज़ाम खयो आहे, स्मगलिंग जो इल्ज़ाम खयो आहे, जेको ग़लति आहे, मुकमल तौर ते रद्द कयो वियो आहे। ऐं वाज़े कयो आहे सिंध काबीना त कणक जी खोज या शॉर्टेज जेका पैदा थी आहे उहा पंजाब में पैदा थी आहे। छाकाणि त पंजाब मां केतिरा ई टन कणक स्मगल थी आहे गैर मुल्कनि में, परदेश में, इन जे करे उते बहरान पैदा थियो आहे। सिंध में कणक जो केतिरो स्टॉक आहे ऐं कहिड़ी कंडीशन आहे, इन हवाले सां अॼु सिंध काबीना जे इजलास दौरान कमेटी ठाही वई आहे मुख़्तलिफ़ सूबाई वज़ीरनि ते। जी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट खणण लाइ।